अमरीकी डॉलर तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। डॉलर हिकु ॾींहं में पहिरियों भेरो 24 रुपया 11 पैसा महांगो थी 255 रुपयनि जो थी वियो। अॼु सुबुह जो कारोबार शुरू थियण खां पोइ अमरीकी डॉलर ओचितो उॾामण शुरू करे छॾियो ऐं उन जी उॾाम हींअर ताईं बंदि नाहे थी। डॉलर जो इंटरबैंक रेट 24 रुपया 11 पैसा महांगो थी 255 रुपया थी वियो। काल्ह इंटरबैंक में डॉलर 230 रुपया 89 पैसा ते बंदि थियो। इंटरबैंक में डॉलर की अगूणी बुलंद तरीन कीमत 28 जुलाई 2022 ते 239 रुपया 94 पैसा हुई। ओपन मार्केट में डॉलर 12 रुपया महांगो थियण बाद 255 रुपयनि जो थी रहियो आहे। इंटरबैंक मार्केट में अॼु डॉलर की ऊंचाईअ ते वञण बाद मुख़्तलिफ़ बैंकनि डॉलर लाइ मुख़्तलिफ़ रेट ॾियण शुरू करे छॾिया। होॾां मुआशी माहिरनि डॉलर जी महांगे थियण तां परदो खणी छॾियो। माहिरनि जो चवणु आहे त डॉलर जी क़ीमत मार्केट ते छॾी वई आहे। डॉलर खे खुलियल छॾियो वियो आहे। इहो ई सबबु आहे जो डॉलर हिकु ॾींहं में एतिरो महांगो थी वियो।